मुझो नालो डॉक्टर अब्दुल समी है ऐं बेसिकली दादू जो आहियां अखियुनि जे फील्ड में FCPS पार्ट 2 पास किया 2020 में डाउ यूनिवर्सिटी सिविल हॉस्पिटल कराची में 2014 का वठी 2022 ताईं सिविल हॉस्पिटल कराची में कम किया 2020 का 2021 में मां सेकेंड फेलोशिप रेटिना में कई स्पेशली 2022 ताईं मां उते हुयुमि उन खां बाद में एक साल लीव वठी करे LRBT गंबट में कम किया LRBT में कम करण खां पोइ मां ॾिठो हिते आई में कैंप कयूं मां ॾिठो त हिते अखि जे डॉक्टर जी तमामु घणी ज़रूरत आहे असांजे छो जो असांखे पॉपुलेशन में पाकिस्तान में सभ खां घणो सबबु जेको आहे ब्लाइंडनेस जो मोतियो आहे असांजा जेके पेशेंट्स आहिनि उहे सही टाइम ते पहुची न सघंदा आहिनि जंहिंजे करे उहो ब्लाइंड थी वेंदा आहिनि मुंहिंजी इहा ख़्वाहिश हुई त उनखे उन ब्लाइंडनेस खां बचायां को वसीलो थी करे उन करे मां डिसीशन वरितो त हाणे वक़्तु अची वियो आहे त पंहिंजे दादूअनि खे सर्व कयां उन करे वापसि LRBT गंबट खां रिज़ाइन ॾेई करे वरी सिविल हॉस्पिटल कराची मां थी करे वरी सिविल हॉस्पिटल दादू जॉइन कयो आहे मुंहिंजी इहा पर्सनल ख़्वाहिश आहे तव्हां सभिनी खां ताउन जे बि साथ आहे मुझी ख्वाहिश है असां हिते सिविल हॉस्पिटल दादू में फेको सर्जरी इंट्रोड्यूस करायूं छो जो साइट इज़ एवरी वन्स राइट सभिनी जो हक़ आहे त उहे घटि में घटि सही तरीक़े सां ॾिसी सघनि असां उन्हनि खे इहो पंहिंजो हक़ जेको आहे उहो ॾियण में असां उनजी मदद करे सघूं था दादूअनि जे अलावा लाइ पैगाम आहे त तव्हां जॉइन कई आहे हिते सिविल हॉस्पिटल दादू तव्हां सुबुह जे टाइम ते OPD में हूंदो आहियां तव्हां कंहिं वक़्तु अची करे ड्यूटी अवर्स में अची पंहिंजो मुआइनो करे सघो था इंशाअल्लाह ताला असां तव्हां सां पूरे तावन करण जी साथ ॾींदासीं मूंखे उमेदु आहे तव्हां मां बि त तव्हां बि असांजो साथ ॾींदो इंशाअल्लाह ताला इन खां मूंखे अॻिते वधाइणो आहे जॉइन कई आहे हींअर हिकिड़ी डॉक्टर आहे डॉक्टर मारिया उहा बि IIA में उनजी FCPS जी ट्रेनिंग आहे JPMC मां उहा जॉइन जी ट्रेनिंग ख़तमु करण खां पोइ सिविल हॉस्पिटल दादू जॉइन कई आहे असां फ़िलहालु 2 डॉक्टर आहियूं बाक़ी स्टाफ आहे स्टाफ में असां वटि ऑप्थेल्मिक टेक्नीशियन अवेलेबल आहिनि 2 मां सभिनी खे मैसेज थो कयां सभिनी डॉक्टरनि खे जेके एंडोक्रिनोलॉजिस्ट आहिनि या जेके कार्डियोलॉजिस्ट आहिनि त असां डायबिटीज़ जूं हाइपरटेंशन जूं अखि जे पर्दे ते तमामु ख़तरनाक कॉम्प्लिकेशन्स थींदियूं आहिनि असांजो मिसफॉर्चुनेटली उन्हनि जो सही तरीक़े सां जेको आहे न पेशेंट्स न पहुची सघंदो आहे या उनजी ट्रीटमेंट सही न थी सघंदी आहे त उन लाइ जेके बि पेशेंट्स आहिनि जेके डायबिटिक आहिनि या हाइपरटेंसिव आहिनि या जेके डॉक्टर्स आहिनि उन सभिनी लाइ पैगाम आहे त उन्हनि जो एटलीस्ट हर साल में 1 दफ़ो या 6 महीने एटलीस्ट त हुजे या 6 महीने त साल में 1 दफ़ो हुनजे अखि जे पर्दे जो मुआइनो करणु तमामु ज़रूरी आहे छो जो इहे कंडीशन रिकवरेबल आहिनि जेकॾहिं वक़्तु ते ट्रीटमेंट कई वई त पर जेकॾहिं वक़्तु ते ट्रीटमेंट न कंदासीं त पोइ उन जूं कॉम्प्लिकेशन्स आहिनि इहे इरिवर्सिबल ब्लाइंडनेस माना इन जो इहो आहे त पेशेंट खे 1 दफ़ो ब्लाइंडनेस थी त उहो ॿीहर उहो कॾहिं रिकवर नथो थी सघे त इन करे उन खां बचाइण जे लाइ पंहिंजो मुआइनो कराइनि सेकेंड फेलोशिप रेटिना में कई आहे इंशाअल्लाह ताला बाक़ाइदा हर कंहिंजो फंडस एक्ज़ामिनेशन वग़ैरह या रेटिना जो मुआइनो कयूं था वग़ैरह जेके पेशेंट्स अचनि पिया उनखे टाइमली असां अपडेट कयूं पिया त पंहिंजी ट्रीटमेंट वग़ैरह कराइनि जेके ट्रीटमेंट हिते अवेलेबल आहिनि असां उन्हनि खे हिते कयूं पिया जेके रेफर करण जी ज़रूरत थी पए असां उनखे टर्शियरी केयर हॉस्पिटल्स में मोकिलियूं पिया था